अॼु 8 मार्च जो ॾिहाड़ो औरतुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो पियो वञे ऐं आलमी सतह ते हीउ ॾिहाड़ो जेको मल्हायो वेंदो आहे त असां वटि मुआशिरे में जेके औरतुनि खे जेके हक़ मिलणु खपनि उन्हनि जी हक़ तलफ़ी थिए थी। सिंध में केतिरा ई जेके अहिड़ा वाक़िया थियनि था जिन में औरतुनि खे अहमियत न पई मिले। हिन मुल्क जी अधु खां वधीक आबादी जेका आहे औरतुनि ते मुश्तमिल आहे, पर तालीम हुजे, रोज़गार हुजे, केतिरा ई ॿिया वसीला हुजनि, ज़रिया हुजनि, उन्हनि में औरतुनि खे जेका आहे उहा अहमियत न पई मिले। अॼु आलमी ॾींहं जे मौक़े ते असां वीचार वठंदासीं मुख़्तलिफ़ औरतुनि खां त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। ख़ुशी थी थिए त अहिड़ा ॾींहं मल्हाया पिया वञनि ऐं ख़ासि करे जेके बिज़नेस ग्रुप जा ठाहिया था वञनि औरतुनि लाइ, इहो त तमामु बहितरु आहे। जीअं असां हिते पंहिंजा स्टाइल वग़ैरह लॻाया आहिनि ऐं असां उन ॿेराणी जेके औरतियूं आहिनि उन्हनि खे मौक़ा था ॾियूं त हू पंहिंजूं शयूं खणी अचे हिते रखनि ऐं उन्हनि जूं सेल थियूं थियनि। ग़रीबनि खे को हिकिड़ो मौक़ो मिली थो वञे बिज़नेस ग्रुप ठाहिण जो, त हू पंहिंजी शयुनि खे कहिड़े तरीक़े सां सेल कनि। हिते हू माण्हुनि सां मिलनि थियूं, उन्हनि में हिकिड़ी अवेयरनेस मिली थी वञे जीअं हू पंहिंजे मर्दनि खे बि उहे अवेयरनेस ॾियनि ऐं असां बिल्कुलु हुनखे मुतमइन कंदा आहियूं त भाई तव्हां लाइ हीअ शयूं बि ज़रूरी आहिनि, पर इन सां गॾु तव्हां जे अवेयरनेस जेको आहे तव्हांजो फ्यूचर आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे थोरी पढ़ाई जो जेकॾहिं तव्हां न पढ़ी सघे त जेको तव्हांजो फ्यूचर आहे, नसुल आहे, तव्हां उनखे अॻिते वधायो। ऐं मूंखे तमामु ख़ुशी थींदी आहे त असांजे जेके ॻोठनि में स्कूल आहिनि ऐं ॿेराणी में उते मास्तर त आहिनि, पर ॿार घर खां नथा वञनि स्कूल में ऐं कुझु न कुझु उन्हनि में हिकिड़ो ईंदो आहे जो हू पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलींदा आहिनि ऐं माशाअल्लाह अॻिते हली सुठो माना असांजो माशरो थींदो, बहितरु माशरो ईंदो ऐं तइलीम जो जेको मयार आहे तमामु बहितरु थींदो। हक़नि जे अगरि बारे में तव्हां ॻाल्हि कंदासीं अगरि औरतुनि जे में, त अॼुकल्ह जेको अगरि दौर ॾिठो वञे ॾींहुं ब ॾींहुं, त मतिलबु औरत जे हक़ आहे। जीअं गवर्नमेंट आहे, उन्हनि जा प्रोग्राम आहिनि, मुख़्तलिफ़ NGOs वारा मिली करे कनि था बराबरी जे हक़ में। ऐं इहो चवंदसि त पहिरियों जेको तब्दीली असां औरत जे लाइ आणूं था त हू असां पंहिंजे घर ऐं मुआशिरे खे ॾिसी करे कंदासीं। त अगरि जीअं घर में हिकिड़ी औरत खे आज़ादी मिले थी, कहिड़े तरीक़े सां थी मिले, जीअं असां पंहिंजो ई मिसाल ॾींदासीं त असां अगरि नौकिरी ते ॿाहिरि निकिरूं था त असांजे घर में या मर्दनि ई असांखे इहो ॾिनो आहे त बाबा तव्हां ॿाहिरि वञो, पर उन खां पोइ इहो माशरो ई हूंदो आहे जेको वरी आङुर खणणु शुरू कंदो आहे त बाबा हुननि जी छोकिरी ॿाहिरि वई आहे, राति जो देरि सां पई अचे, कमु पई करे। त थोरो सो इन्हनि माण्हुनि खे इहा बाक़ी तब्दीली आणणु घुरिजे त माना अगरि घर वारा हिकिड़ी औरत खे, हिकिड़ी न्याणी खे, भेण खे, घरवारी खे सपोर्ट कनि था त माशरो बि उन शइ खे वरी सपोर्ट में ई अॻिते वठी अचे, त पोइ इहा तब्दीली असांजी औरत जी लाइ इलाही जल्दी ऐं सुठी बहितर। मुंहिंजे ख़्याल में त अॼु जी औरत अगरि पोइते आहे त उनजो मेन सबबु तालीम जी कमी आहे। अगरि असां औरत खे अॼु तालीम ॾियारियूं त उहा मुआशिरे में इज़त वारो मक़ाम बि हासिलु करे सघे थी ऐं इकोनॉमिकली बि उहा स्ट्रॉन्ग थी सघे। असां 3 ॾींहंनि जी मीना बाज़ार लॻाई आहे। हिते तव्हां ॾिसंदो त हीउ स्टॉल जेको आहे औरतुनि जेके आहिनि असांजे सेंटर्स में, ही सभु पंहिंजे हथ सां शयूं ठाहियूं ऐं औरतुनि खे तालीम खां जेको आहे न पोइते रखियो थो वञे। अगरि असां औरत खे तालीम ॾियारींदासीं त उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर पवंदी, त ईअं ई उहे अॻिते वधी थियूं सघनि ऐं हीअ सभु रीतूं रस्मूं जेके पुराणा रवाज़ आहिनि उहे तालीम सां ई ख़तमु थी था सघनि। जॾहिं औरत में शऊर ईंदो ॻाल्हाइण जो, अॻिते वधण जो, त उनखे पंहिंजा हक़ मिली था सघनि। हीउ प्रोग्राम असां 2 सालनि खां वठी 8 मार्च ते इंटरनेशनल वूमेन डे जे हवाले सां ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं। उहा आमतौर ते ईअं थींदो आहे त ॿियनि ज़िलनि में या ॿियनि शहरनि में 8 तारीख़ ते सिर्फ़ु चंद औरतूं घुराए हिकिड़ो सिंपल कलाक ॿिनि जो सेमिनार कराए, तक़रीरूं करे ऐं माण्हू हलिया वेंदा आहिनि। पर असां हिन प्रोग्राम खे या हिन ॾिहाड़े खे वधीक मुयसरु बनाइण लाइ औरतुनि जे लाइ 3 ॾींहंनि जी हिकिड़ी मीना बाज़ार जो एहतमाम कंदा आहियूं, जंहिंमें उहे औरतूं जेके मुख़्तलिफ़ हुनरनि सां वाॻियल आहिनि उन्हनि खे घुराईंदा आहियूं त उहे पंहिंजे हथ जूं ठाहियल शयूं खणी अचनि। उन्हनि खे असां हिते स्टॉल ॾींदा आहियूं। अॼु हिते तव्हांखे 24-25 स्टॉल नज़र अचनि था, जिन ते औरतूं मुख़्तलिफ़ शयूं ख़रीद करे रहियूं आहियूं। जेके मुख़्तलिफ़ इवेंट्स में माण्हू हिसो वठंदा उन्हनि खे साॻे वक़्तु इनाम बि ॾींदासीं ऐं हिकिड़े क़िस्म जी हुननि खे एंटरटेनमेंट बि ॾींदासीं। असां हीउ प्रोग्राम इन करे मुनक़िद कयूं था त औरत अचे ऐं औरत ॿियनि पढ़ियल गढ़ियल औरतुनि सां जॾहिं हुननि जो मेलाप थिए थो, हिक ॿिए सां इंटरेक्शन थिए थो, त औरत ॿियनि पढ़ियल औरतुनि खे ॾिसी रीस ते हूअ बि अॻिते ईंदी ऐं इहा औरत जॾहिं अॻिते अचणु सिखंदी त इहा पंहिंजा हक़ पाण ई वठंदी। मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं माज़ीअ सां कंपेयर कजे त हाणे हालात मायुनि जा तमामु बहितर आहिनि औरतुनि जा। ऐं हाल ई में असांजी टीम जेको आहे सो हिकिड़ो रिसर्च कयो हो मेटर्नल ऑटोनॉमीअ ते, त मायुनि वटि केतिरो पावर आहे। त उन में नतीजा ॾाढा इलाही सुठा हुया त मायुनि जो घर में अंदरि मतिलबु काफ़ी डिसीजन मेकिंग पावर आहिनि ऐं उहे काफ़ी सारियुनि शयुनि जेके ॿार सां रिलेटेड आहिनि उन जा फ़ैसिला पाण करे सघनि थियूं। कुझु अहिड़ा आहिनि कम जेके जंहिंमें मर्द जो हुजणु लाज़मी आहे, जीअं ॿाहिरियां कम हिन बिल प्यारण थियो, ख़र्च पुखो थियो, बनी बारे जो कमकार,
उन में मायूं जेको आहिनि सो उन्हनि जो हिसो घटि आहे। बाक़ी हूअं घर में जेके बि हिसा आहिनि उहे काफ़ी बहितर आहिनि। डायनामिक्स मुख़्तलिफ़ आहिनि, ईअं असां नथा चई सघूं त माना जेकॾहिं जिते मायुनि जो पावर घटि आहे त उते मर्द डोमिनेंट आहे, ईअं ॻाल्हि न आहे। छो जो कॾहिं कॾहिं कंहिं कंहिं घर में जेकॾहिं कंहिं नुंहुं जो डिसीजन मेकिंग पावर घटि आहे त उनजी ससु जो घणो आहे, त उहा ससु बि त औरत ई आहे न। त असां ईअं क्लियरली नथा चई सघूं त को सिंध में औरत मज़लूम आहे। ऐं आहिस्ता आहिस्ता जीअं औरतुनि खे मौक़ो मिलंदो ऐं औरतुनि ते ई डिपेंड थो करे त हू पंहिंजी नुमाइंदगी कीअं थियूं वधाइनि। जेकॾहिं उहा सुठी पंहिंजी कारकर्दगी कंदियूं ऐं सुठा नतीजा ॾींदियूं सियासत में, मुल्क में, हुकूमत में या ॿियनि शोबनि में, त उन्हनि खे वधीक मौक़ा मिलंदा वेंदा। ऐं असां वटि नौशहरे में बि लोकली अहिड़ा काफ़ी सारा मिसाल आहिनि जेके मायुनि सुठो कमु कयो आहे त उन्हनि खे सुठा जेका सो मौक़ा मिलिया था वञनि। असां ॿनी में पंहिंजी में कमु कंदा आहियूं। माना असांखे को जेको ज़मीनदार आहे को हक़ ॾींदो आहे, को न ॾींदो आहे, को कर्ज़ु करे को बि खणी बि वेंदो आहे। को अहिड़ो ज़मीनदार सुठो आहे त पोइ उहो बि ॾींदो आहे। ऐं तव्हांजी जेके नंढियूं नियाणियूं आहिनि त उन्हनि खे स्कूलनि में तव्हां मोकिलण जे लाइ तव्हांजा मर्द जेके आहिनि उहे इजाज़त ॾियनि? जी जी असांखे इजाज़त ॾियनि पिया। बाक़ी असांखे बिल्डिंग न आहे, माना ईअं थोरो माना हल्को को स्कूल आहे बसि। हिकु ॾींहुं मखसूस न कयो वञे ऐं औरत जी माना जेका आहे सा तमामु घणी हिकिड़ी अहमियत असांजे सोसाइटीअ में, ख़ुशूसन असांजे सिंधी सोसाइटीअ में। मां अॼु जो ॾींहुं न पर हर साल जो हर ॾींहुं औरत जे नाले कयां थी। जेकॾहिं औरत में अवेयरनेस आहे ऐं उनखे पंहिंजे घर मां सुठी गाइडेंस मिले थी त उहा सुठे नमूने सां हर प्लेटफॉर्म ते सुठी लीडरशिप संभाले सघे थी। जेकॾहिं हुनखे पंहिंजे घर मां ऐं उहा अवेयरनेस हुनखे थ्रू एजुकेशन जे ईंदी, जेकॾहिं हुन वटि प्रॉपर एजुकेशन आहे ऐं सोसाइटी सपोर्ट करे थी त औरत, मां सम्झां थी त सिंधी बराबरीअ जो दौरु आहे न, त औरत घटि न आहे ऐं हर प्लेटफॉर्म ते पंहिंजो पाण मंझराए सघे थी। उहो पुराणो दौरु हुयो त औरत हमेशह घर जे कमनि में ॻहंदी रहंदी हुई, पर हाणे अॼु जी औरत आज़ादु आहे ऐं औरत खे घुरिजे त उहो तालीम सां पंहिंजे पाण खे संवारे ऐं कोशिशि करे त बराबरीअ जे हिसाब सां उन्हनि खे उन जा हक़ प्रोवाइड कया वञनि ताकी हो मर्दनि जे हिसाब सां हींअर कुल्हे में कुल्हो मिलाए रही आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिसाल मां जे साम्हूं आहे। छा हो औरत न हुई बहितरीन ऐं अज़ीम शख़्सियत पंहिंजे मुल्क जी, जेका अॻवान रही पंहिंजे मुल्क जी ऐं हुननि मुल्क जूं वागूं अची संभालियूं। इन खां वधीक मिसाल पाण वटि कोई मिली नथो। देरि आहे अंधेर न आहे। बिल्कुलु असां सिंध जी जेका तालीम सिंध हमेशह खां मथे रही आहे, पोइ उहा तालीम जे हवाले सां हुजे, सकाफ़त जे हवाले सां हुजे, कमियूं पेशियूं हर इंसान में आहिनि, पर पंहिंजनि जेके मथां जेके कामोर आहिनि, जेके पंहिंजा वॾा सरबराह आहिनि, उन्हनि खे इहो ई पंहिंजो अर्ज़ु आहे त उहो तालीम खे फोकस रखनि, छाकाणि त तालीम खां सवाइ कुझु बि न आहे। मुहज़्ज़ब मुआशरे में औरत जी अहमियत हिकु अटल हक़ीक़त आहे। हिन मुल्क में अधु खां वधीक आबादी औरतुनि ते मुश्तमिल आहे। रोज़गार, स्कूल जा मौक़ा, रोज़गार जा मौक़ा या हुननि खे समाजी तौर ते बराबरीअ वारा जेके मौक़ा आहिनि उहे अञा ताईं मुकमिल तौर ते मिली न सघिया आहिनि। अॼु आलमी ॾिहाड़े ते बि औरतुनि जेके पंहिंजो मौक़फ़ ॾिनो आहे, उन्हनि जो चवणु आहे त पहिरियां जी भेट में हींअर असांखे घणी जेका आहे आज़ादी आहे ऐं बराबरीअ जी बुनियाद ते असां जेको आहे मुआशरे में कमु कयूं पियूं। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त वक़्तु जीअं जीअं गुज़री रहियो आहे त असां वटि शऊर जेको आहे उहो तमामु तेज़ी सां अची रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आलमी ॾिहाड़े ते जेके औरतुनि ते ज़ुल्म थियनि पिया, औरतुनि खे जेके हक़ न पिया मिलनि, उन्हनि जो जेको आहे हुकूमती सतह ते नोटिस वठी उन्हनि खे हक़ ॾियारिया वञनि त जीअं औरतुनि मां बेचैनी बि ख़तमु थी सघे ऐं हू मुआशरे में पंहिंजो शानदार ऐं भरपूर किरदारु अदा करे सघनि। कैमरामैन रिज़वान अहमद सां गॾु राणा शेर मोहम्मद, सन टीवी न्यूज़, नौशहरो फ़िरोज़।